असां अक़लियत में तब्दील थींदा पिया वञूं ऐं सिंधी क़ौम हिकु ग़ुलामी वारी ज़िंदगी बसर करे पई। अहिड़ी ग़ुलामी मां बेज़ारी जो सिंध मुसलसिल इज़हार कंदी रही आहे। मुंहिंजे रहबर साईं जी एम सैयद 1973 में जॾहिं सभु बाहूं रस्ता बंदि थी विया उन सिंध जी आज़ादी जो नालो बुलंद कयो ऐं उन ॾींहं खां वठी साईं जी एम सैयद जे फ़िक्र तहत क़ौमी तहरीक सिंध जी आज़ादी ऐं सिंध जे बका जी जंग विझी रही आहे। पर हिते जूं हालतूं असांखे ॿुधाइनि थियूं त हिते मज़हब जो नालो वठी पाकिस्तान जो नालो वठी मज़लूम क़ौमुनि खे कुचलियो पियो वञे। असांजा क़ौमी कारकुन सिंध जे ॾोह में अगवा करे गुम करे या त उन्हनि खे क़तल कयो थो वञे या उहे सालनि जा साल गुम आहिनि। बलोचिस्तान जे अंदरि माण्हुनि जो ॻोठ ऐं क़त्लेआम जारी आहे। रोज़ मसइल लाश मिलनि पिया ऐं अहिड़ी हिकिड़ी सूरत हाल सिंध जे अंदरि बि पैदा कई थी वञे। उन करे असां महसूसु था कयूं त सिंध बदतरीन ग़ुलामी में मुब्तला थी चुकी आहे। असांजो वजूद, असांजी तारीख़ी हैसियत, असांजो वतन, असांजी ज़बान, असांजो कल्चर, असांजी तारीख़ी रवायतूं अॼु मुकमल तरह सां ख़तरे में आहिनि ऐं ग़ुलामी जे में वकोड़ियल आहिनि। उन करे GSM क़ौमी महाद 7 नवंबर ते 1990 ते कराची में लखे माण्हुनि खे गॾु करे सिंध जी आज़ादी जो आवाज़ कयो ऐं दुनिया ताईं असां इहो आवाज़ पहुचायोसीं त सिंध हाणे मुकमल तरह सां आज़ादी जी घुर करे पई। उन आवाज़ खे कंटिन्यू रखंदे GSM क़ौमी महाद हिन साल नवंबर में आज़ादी मार्च जो ऐलान कयो हो। जॾहिं त सिंध जे अंदरि बरसात जे करे सॼी सिंध में जेका तबाही मची वई, लखे माण्हू दरक़तल थिया, पंहिंजा अजा पंहिंजा घर छॾे विया, जेके अञा ताईं बहाल न थी सघिया आहिनि। उन करे असांजो नवंबर वारो जेको एहतजाज हो असां उन खे कुझु देरि जे लाइ पोस्टपोन कयोसीं। हींअर जॾहिं त 23 मार्च ते असां रज़ाकाना तौर ते पाकिस्तान में शामिल थिया हुआसीं ऐं हिन 23 मार्च 2012 ते सिंध जा लखे माण्हू कराची जे अंदरि गॾु थी सॼी दुनिया खे ॿुधाईंदा त हिन पाकिस्तान में सिंधी क़ौम जो वजूद, तारीख़ी हैसियत ख़तरे में आहे। उन करे असां उन मुआदे खे हाणे तोड़ण जो ऐलान कयूं था ऐं सॼी दुनिया खे ॿुधायूं था त सिंध घुरे थी आज़ादी। हाणे असांजो ॿियो को बि मसइलो कोन्हे को। असां हिन पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहियूं जिते असांजो तारीख़ी वजूद, असांजी धरती, असांजो वतन, असांजा पैदावारी ज़रिया, असांजी ॿोली, असांजी सक़ाफ़त, असांजा दरिया, असांजा समुंड अॼु सलामत न रहिया आहिनि। जेकॾहिं सिंधी क़ौम पंहिंजो तारीख़ी वजूद ऐं क़ौमी हैसियत बहाल करणु घुरे थी त 23 मार्च ते लखनि करोड़नि जे तइदाद में गॾु थी अची कराची में सॼी दुनिया खे ॿुधाइनि त सिंधी हिकु अलहदा क़ौम आहे, सिंध असांजो तारीख़ी वतन आहे, आज़ादी असांजो बुनियादी ऐं पैदाइशी हक़ आहे ऐं सॼी दुनिया खे वॾे वाक़े ॿुधाईंदासीं
त सिंधी क़ौम जो पाकिस्तान में मुस्तक़बिल सलामत नाहे, असांजो वजूद ख़तरे में आहे। उन्ही करे सिंध आज़ादी घुरे थी, सिंध आज़ादी घुरे थी। सॼी दुनिया खे चवंदासीं त असां पाकिस्तान, सिंध जे माण्हुनि जो इहा हाणे आवाज़ आहे त सिंध आज़ादी घुरे थी। ऐं असां दुनिया जे आलमी इदारनि खे, असां मज़लूम क़ौमुनि खे, असां UN खे असां इहा अपील कंदासीं त सिंध जी आज़ादी कराइण में सिंधी क़ौम जी मदद कई वञे। सर, आज़ादी बाद थींदो, जलसो थींदो, रैली थींदी, छा थींदो? ही लखे माण्हुनि जो वॾो इज्तिमा थींदो, जंहिंमें असां वॾो जलसो कंदासीं। उन जो हंधि जॻह जो जेको आहे ऐलान 17 जनवरी ते साईं GM सैयद जी सालगिरह ते कयो वञे। इन वॾे प्रोग्राम लाइ सिंध जे ॿियनि सियासी समाजी धुरियुनि खे तव्हां छा अपील कंदो? सिंध जे सभिनी आज़ादी पसंदनि खे, जेके बि साईं GM सैयद जे फ़िक्र में यकीन रखनि था, सिंध जी आज़ादी जे लाइ जदोजहद जा ख़्वाहिशमंद आहिनि, छो त जिस कम लखे माण्हुनि खे गॾु करे पई। उन करे जेके बि आज़ादी पसंद दोस्त आहिनि, धुरियूं आहिनि, जेके बि मोहबतन माण्हू आहिनि, जेके बि सम्झनि था त सिंध मुकमिल तरह सां अॼु ग़ुलामी जे ज़ंजीरनि में जकड़ी चुकी आहे, जिन वटि बि ग़ुलामी जो अहसासु आहे, उहे सभिनी माण्हुनि खे असां दावत ॾींदासीं त उन में भरपूर अंदाज़ में शरीक सिंध पंहिंजो फ़ैसिलो ॾींदी। सिंध एॾो वॾो फ़ैसिलो ॾींदी जो उन में लखनि जे तइदाद में माण्हू शामिल हूंदा ऐं दुनिया ॾिसंदी त सिंध जा माण्हू तब्दीली चाहिनि था। उहा तब्दीली सिंधू देश जी आज़ादी जी शिकिल में। ज़ुल्फ़िकार आबाद जो वॾो इशू हले पियो, तव्हां हुते खयो पाए, उन खां पोइ ग़रीब माण्हुनि खे ज़मीनूं वापसि मिली रहियूं आहिनि। इन इशू ते छा आहे तव्हांजो ख़्यालु? वधीक तरीक़े असां चऊं था त आज़ादी खां वधीक ॿियो को इशू कोन्हे। ये सभु ग़ुलामी जी पैदावार है, छो त हू असांखे अक़लियत में तब्दील करण जे लाइ। वरी ज़ुल्फ़िकार आबाद जे अंदरि लखे करोड़े माण्हू आबाद करे ॿियो कराची, ॿियो इसराइल ठाहिण घुरनि था। उहो तारीख़ी वजूद इन सूरत में हाणे बची सघे थो त सिंध जेका रज़ाकाराना तौर ते पाकिस्तान में शामिल थी, उन मां बेज़ारी जो ऐलान करे खुलेआम सॼी दुनिया खे चवे त सिंध हाणे पाकिस्तान में रहण जे लाइ तयारु न आहे। इन्हनि सभिनी मसइलनि जो हल जेके बि सिंध जे अंदरि लागू आहिनि, सिंध जे माण्हुनि खां मुश्किलातूं, अहम जे ईज़ा व तकलीफ़ूं में जेके माण्हू अॼु मुब्तला थी चुका आहिनि, उन्हनि सभिनी तकलीफ़नि जो हल साईं GM सैयद जे फ़िक्र सिंध जी आज़ादी में। हिन वक़्तु जेको मरकज़ी निज़ाम हले पियो, तव्हां बयानु कयो, सिंध सां वॾियूं ज़्यादतियूं आहिनि, सिंध जे नौजवान खे अपील तव्हां छा कंदो? सिंध जे नौजवाननि खे आउं इहा अपील थो कयां त पाकिस्तान जे अंदरि सिंध जो मुस्तक़बिल ख़तरे में आहे, सिंधी क़ौम जो तारीख़ी वजूद ख़तरे में आहे। उहो वजूद जेकॾहिं बचाइण घुरनि था त असां सिंध जे क़ौमी महाज जो साथ ॾियनि त जीअं वॾे वाक़े दुनिया खे असां ॿुधाए सघूं, ॾेखारे सघूं त सिंध जा माण्हू हाणे आज़ादी घुरनि था ऐं आज़ादी खां सवा असांजो तारीख़ी वजूद ऐं मुस्तक़बिल असांजो बची न सघंदो। कुझु वक़्तु अॻे अल्ताफ़ हुसैन साहिब तव्हांजी ॻाल्हियूं थियूं, हुननि बि नवां सिंधी बनण जो ऐलान कयो हो, गॾिजी कमु करण जी मूवमेंट हली हुई, तव्हां बि एज़ ए सिंध जे राहबरनि हुनखे क़बूल कयो हो। छा उहे रवायतूं क़ाइम आहिनि? हाणे MQ सां राब्ता आहिनि या हुननि खे छा कंदो? चवां थो त जेके बि मुस्तक़िल तौर ते सिंध खे पंहिंजी माउ सम्झनि था, चाहे सिंधी क़ौम खे हिकु तारीख़ी क़ौम सम्झनि था ऐं सिंध में उन्हनि जो यकीन आहे, जेके बि हिन धरती जा मुस्तक़िल बाशिंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे इहा अपील कंदुसि त हिन सिंध घुरे थी आज़ादी जे
हिन इज्तिमा में शरीक थी सिंध जे आज़ादी जो अलम बुलंद कनि, उन में ई संदन तारीख़ी वजूद बची सघे थो। पाकिस्तान में उर्दू आबादी जो भी को मुस्तक़बिल कोन्हे को। जेकॾहिं हू पंहिंजो तारीख़ी वजूद बचाइण घुरनि था ऐं सिंध माउ सां पंहिंजा तारीख़ी रिश्ता जोड़ण घुरनि था, त पोइ सिंध जे आज़ादी वारे हिन हलचल में असां सां उनखे गॾु बीहणो पवंदो। सिंधी क़ौम तव्हांखे हर जगह सां भरपूर मोकिलींदी, बल्कि हाणे जेको तमामु भरपूर तारीख़ी मोटरंदी आहे, यकीननि 23 तारीख़ ते आहे और भरपूर मोटर मिलंदी आहे सॼी ॻाल्हि। मुंहिंजो कुझु सुवाल जो मक़सदु इहो आहे इहो छा इन ते 23 तारीख़ ते जेका सिंधी क़ौम उहा जेको पहिरियों अक़वामी मैसेज कन्वे कंदी सॼी दुनिया में त असां पाकिस्तान में नथा रहणु चाहियूं असांखे, उन खां पोइ उते ई छा हुंदो हिकमत वारी अमली आहे त भई हे कीअं पिए वधाइजे वेझे पैगाम ये सिंध क़ौमी महाल सिंधी क़ौम खे पंहिंजी ताक़त सम्झे, असां अवामी ताक़त जे ऐं क़ुवत जे ज़रिए अदम तशद्दुद जे बुनियाद ते पंहिंजी पुरअमन जदोजहद जारी रखंदासीं ऐं उन जदोजहद खे सिंध जे हर ॻोठ वाहण बस्ती ताईं खणी वेंदो ऐं अवामी ताक़त जे ज़रिए दुनिया खे ऐं हिन वक़्त जे नामनिहाद हुकुमराननि खे मजबूर कंदासीं, छो त असांखे पंजाब या ॿिए कंहिं फतह कोन कयो, असां रज़ाकाना तौर ते ही फाहो पंहिंजी इच्छीअ में विधोसीं, जेको असांजे अॼु वजूद जे ख़तरे में पइजी वियो आहे। असांजो वजूद, असांजी क़ौमी सलामती, असांजी तारीख़ी रवायतूं, असांजी हिकिड़ी क़ौमी तशख़ुस, उन जी सलामती जे लाइ असां पंहिंजे माण्हुनि सां रुजू कंदासीं ऐं असांखे यकीन आहे त सिंध पंहिंजो तारीख़ी हैसियत ऐं वजूद बचाइण जे लाइ एतिरे तइदाद में निकिरी ईंदी जो हुकुमरान मजबूर थींदा त हू सिंध जी ॻाल्हि खे क़बूल कनि ऐं दुनिया बि ॾिसंदी ऐं दुनिया खे मजबूर कंदासीं, दुनिया जो तवजो छिकाईंदासीं, असांखे आज़ादी